दड़ो भरसां जवाबदारनि तरफ़ां घर खे बाहि 100 मण कणक जो भो ऐं 10 खराड़ जो पलाल सड़ी रख। वथाणे मस्जिद के नुक़सान ख़बर मूजिब दड़े वेझो ॻोठ करीम ॾिनो सुमरो में नामालूम जवाबदारनि पारां आचर सुमरो जे घर के बाहि घर ॿाहिरां ॾिनल ड्रेंजरनि जे लोढ़ो सड़ी वियो। बाहि लॻण सबबि वथाण में पयल 100 मण कणक जो बोहो 10 खुराड़ पलाल सड़ी रख। हज़ारे रुपयनि जो नुक़सान बाहि सबबि चौपाए माल जो वथाण ऐं भरिसां ठहियल मस्जिद के भी नुक़सान। मस्जिद जूं दरियूं सड़ी वयूं। ॻोठाणनि मुड़िसी करे पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए घर के साड़ण खां बचाए वरितो। इन सिलसिले में घर धणेन आचार सुमरो निसार सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त ॻोठ में कुझु माण्हुनि सां ठाह नाहे ऐं उहे ॻोठ मां लॾाइण चाहिनि था। शक आहे त कंहिं हथ सां बाहि ॾिनी आहे। कुझु ॾींहं अॻु में बाहि ॾिनी वई हुई। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची